इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। सिंधी तारीख़ में को अहिड़ो वाक़ियो न थियो आहे त का न्याणी खणी उनखे जिन्सी ॾाढ जो निशानो बणाए ऐं बेदर्दी सां क़त्ल कयो उन मासूम खे, जंहिंजा मासूम ॿार तव्हां हिन महिल हिते ॾिठा, जेका पोरियो करणु ऐं आयल आहे। ही लाॾाऊ असांजा पठाण आहिनि जेके उन्हनि जी न्याणी खई अथनि। तंहिं करे सॼी सिंध जो शऊर ऐं अहले सिंध हिन वाक़िए ते सॼी सिंध अफ़सोस में वरतल आहे। पुलिस जी नाअहली आहे। न्याणी 2 तारीख़ अॻ में गुम थी आहे। पुलिस अगरि बर वक़्तु कार्रवाई करे हा त उहा ज़िंदा हुई, बची सघे पई ऐं का ॾोहारी ॿधिजी सघनि पिया। पुलिस जी गिफ़लत जे करे हू क़तुलु थी वई ऐं हाणे हिन वक़्तु ताईं उनजा 6 तारीख़ तव्हां उनजी डेड बॉडी मिली आहे ऐं अॼु हिन वक़्तु ताईं तव्हां माण्हू गिरफ़्तार करे न सघिया हो। 13 तारीख़ आहे त ॼामशोरो पुलिस जी नाअहली आहे। मां सेशन जज खे अपील कंदुसि त उनजी ज़िम्मेवारी आहे त हीअ इंसानी हक़नि ऐं इंसानीअ जो जेको क़तुलु थियो आहे, लताड़ थी आहे इंसानी हक़नि जी, तंहिं करे उहे माण्हू गिरफ़्तार कराए पुलिस जे मथां ज़ोर विझे। गॾोगॾु मां पुलिस खे चवां थो त जे क़ातिल 16 तारीख़ ताईं गिरफ़्तार नथा करियो त पोइ असां 16 तारीख़ ते हाईवे बंदि कंदासीं। हीअ पख़्तूननि जी न्याणी न आहे, हीअ सिंध जी न्याणी आहे ऐं मज़लूम मिसकीन औरत पोरियत उहा क़तल थी आहे। हीअ असां सिंधियुनि लाइ बि हिकिड़ो निहायती शर्मिंदा शर्मसार करण जहिड़ो वाक़ियो आहे त को माण्हू असांजे ज़मीन ते परॾेही माण्हू उहो ईअं बेदर्दी सां क़तुलु थिए। तंहिं करे पुलिस हिते सियासी माण्हुनि खे त ॿधे पई, सहाफ़ियुनि खे त ॿधे पई। असां हिनमहिल मुंहिंजे लाइ चाहिनि त मां किथे वेठो आहियां ॿधी सघनि था। उहो क्रिमिनल्स जेको आहे जो सोशल मीडिया इस्तेमालु था कनि उन्हनि खे नथा ॿधनि, पर उहे पुलिस ॾोहारी ॿधण जे बजाए ऐं औरतूं खोसनि बिरादरीअ जूं खणी अचे थाणनि ते विहारियूं आहिनि। इहो बि क़ाबिले मज़म्मत आहे। न्याणियुनि ॾोह न कयो आहे, न्याणियूं फौरी तौर ते आज़ादु कयो, बेगुनाहनि जा घर न ॾाहियो, जेके मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा अचे, उहो कानून जे कटहरे में अचनि। इहा कानून जी तक़ाज़ा आहे। तंहिं करे अगरि सरकार हिन वाक़िए खे मुंझाइणु घुरे थी ऐं डाइवर्ट करणु घुरे थी त इहो खोसनि ऐं पठाणनि जो को वाक़ियो आहे, हीउ उहो वाक़ियो न आहे। हिकिड़ो क्रिमिनल एक्ट आहे। जिन ॾोहारनि इहो अमल कयो आहे उहो ॾोहारी कानून जे कटहरे में अचनि, उनजो मज़हब ज़ात कहिड़ी बि आहे, पर उहो गिरफ़्तार कयो। ड्रामा पई पुलिस करे, हुकूमत ड्रामा पई करे। IG, DIG ऐं SP हूं मां मुतालबो थो कयां त इहे माण्हू 3 ॾींहंनि में जे गिरफ़्तार नथा कयो त GSN महाज़ हिते धरणो हणंदो, असां हाईवे नेशनल हाईवे बंदि कंदासीं। ॾिसो, पख़्तून हिकु बावकार क़ौम आहे, असांजा हिक ॿिए सां तारीख़ी रिश्ता आहिनि ऐं त मां इहो थो चवां त हीअ असां सिंधियुनि जे लाइ निहायती अफ़सोसनाक हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। इहो इनफ़रादी हिकिड़ो अमल आहे, पर सॼी क़ौम जे लाइ ॼणो हिकिड़ो तोहमत जो निशान बणिजी वियो आहे। तंहिं करे पख़्तून असांजा भाउर आहिनि ऐं मां तॾहिं थो चवां त हीउ पख़्तूननि जो मसइलो कोन्हे, हीउ असां सिंधियुनि जो मसइलो आहे। मां पंहिंजी न्याणीअ जे तॾे ते आयो आहियां, तंहिं करे चवां थो त मुंहिंजी न्याणी आहे, GSN जे कारकुननि जी भेण ऐं न्याणी आहे, असां सॼी सिंधी क़ौम जी न्याणी आहे। तंहिं करे क़ातिल गिरफ़्तार कयो ऐं उहो ॾोहारी गिरफ़्तार कयो। बेगुनाह माण्हुनि जा घर ड्राइण, कंहिंजूं न्याणियूं, हिकिड़ी न्याणी बेदर्दी सां क़तुलु कई आहे ॾोहारनि, ॿिए तरफ़ ॿी बेदर्दीअ सां वरी ॿियूं न्याणियूं खणी तव्हां थाणनि ते विहारियो। इहो केरु थो इख़्तियार ॾे? छा कानून में इहो आहे त तव्हां न्याणियूं खणी एवज़े में कंहिंजूं खणी वञी गिरफ़्तार करे विहारियो थाणनि ते? उहे न्याणियूं बि छॾनि ऐं हिन मासूम पख़्तून न्याणी जा क़ातिल गिरफ़्तार कनि। GSN महाज़ ॼामशोरे में नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं, बंदि कंदासीं ऐं पोइ सॼी सिंध पई आहे, पोइ सॼी सिंध में बि धरणा हणंदासीं। पर पहिरीं शुरूआति ॼामशोरे में आहे, जिते वाक़ियो थियो आहे उन डिस्ट्रिक्ट में, उन हदुनि में, उन थाणे जी जाइ ते वेही असां हीअ हाईवे बंदि कंदासीं।